सहाबा करे ॾेखारियो। मुंहिंजा दोस्त, इहा अकली मोहब्बत वध में वध पहिरीं नंबर ते इन अकली मोहब्बत जो हक़दार रब जी ज़ात आहे। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। क़ुरान तो फरमाए मोमिन जी निशानी हीअ आहे त वध में वध हुनजी मोहब्बत अल्लाह सां, छो त अल्लाह से असांजा एहसान कया। अल इंसान अब्दुल एहसान, इंसान ते जेको थोरो कंदो आहे न, इंसान हुनजो ग़ुलाम बणिजी वेंदो आहे। रब असांजे एहसान कया। मां जे पेट मां अञा आया ई कोन आहियूं, अॻ में रोज़ी जो बंदोबस्त आहे मां जे छाती में। नंढड़ो ॿार निकितो आहे हेॾड़ो, मुल्ला मौलवी बाबा बोपा पीर फ़कीर सभु गॾु करे इन मुल्ला नंढड़े ॿार खे सम्झायो त मां जो बुबो कीअं तूं सुबुह सम्झायो। मौलवियुनि खे चयो सम्झायो ॿार खे। दुनिया जी काई ताक़त कान्हे जो ॿार खे सम्झाए। पोइ इन मासूम ॿार खे जॾहिं माउ खणी छाती सां लॻाईंदी आहे त रब हुनखे सम्झाईंदो आहे त जॾहिं माउ बुबो तुंहिंजे वात में विझे त चपनि जा ज़ोर ॾेई गीत गीता कजई त खीर तुंहिंजे पेट में वञे। अलाह जी क़ुरान में फरमायो आहे, बाना मूं पैदा करे तो मां हथ कोन कढिया। जिते दुनिया आजिज़ आहे उते आऊं रब तुंहिंजी रहनुमाई करण लाइ तयारु आहियां। उतां खां करे असांखे परवरिश कई आहे। रब आहे, खाराए थो, प्यारे थो, रोज़ी ॾिनई, पाणी ॾिनई, बचा ॾिनई, ज़ाल ॾिनई, घर ॾिनई, ॿनी ॾिनई, अखियूं ॾिनई, कन ॾिनई, दिमाग़ ॾिनई, जवानी ॾिनई, सिहत ॾिनई, उज़वा ॾिनई। सभु कुझु रब जी महिरबानी आहे ऐं मुफ़्त में ॾिनई। पाई न को पैसो वरितई, थकी टुटी राति जो घर आयासीं, सॼो ॾींहुं गुॾ केले जी हर हलायोसीं, थ्रेशर ते बीठायूं, चिकना चूं रहियूं, मथां जी किरियासीं, सम्झो निंड वठी वई हली। तव्हां सकरंद नवाब शाह जेके ओड़े पाड़े जा वॾा शहर आहिनि उन में वञो डॉक्टरनि वटि, चओ निंड छा आहे? डॉक्टर साहब MBBS और MPPHD जा पुट ॿुधाए त निंड छा आहे? निंड छा आहे? कहिड़ी शइ आहे जेके रब दॿाए थो त इंसान बेहोश थी थो वञे? कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे इंसान जीअरो मोल बणिजी थो वञे? अलाह साईं ॾिठो त हिन सॼो ॾींहुं कमु कयो आहे, थकी पियो आहे, हिन जे दिमाग़ जी बैटरी डाउन आहे, हाणे इहा दोबारा चार्ज थींदी। वॼ अल्लाह नवमकुम सवादा डज़ कराए वरी मिठी निंड ॾिनईसि। 8 कलाक सुम्ही उथियो, दिमाग़ जी बैटरी 100% चार्ज आहे, हाणे फ्रेश आहे, तयार थी चिलकी चमकी पप्पू थी, हाणे वरी ऑफिस ते पियो वञे, वरी दुकान ते पियो वञे। रोज़ तोखे 8 कलाक निंड ॾिनई, का चार्ज ऐं शी तोखां कोन वरितई। सुबुह जो जॾहिं निंड मां उथे जिब्राइल दर ते बीठो हुजे त 8 कलाक राति सुतो ई 4000 जो बिल अलाह थी मोकिलियो आहे। वञो पिनी मरी वञो, हा लाह निकिरी वञनि, हा उहो आहे रब जेको मिठी निंड सुम्हारे, जंहिं असांजे अहसान ऐं थोरा कया आहिनि। सम्झो था? ईसा ओ ईसा वे चांहि खणिया, वेही सा वे चांहि पी। सही से खे सॾु करे विहारे चांहि तयारई, केक अची वियो, बिस्किट अची विया। चांहि जी क़ीमत 50 रुपया। हाणे 50 रुपये जो तो थोरो कयो ईसे ते, हाणे ईसो चांहि पी उथियो आहे। वॾा वॾा महिरबानी, लख लाइक़। 50 रुपये जी चांहि ते हथ था ॿधो? जे ज़िंदगी रब खारायो उन जूं हज़ारे अज़ानूं हिन कन मां ॿुधी हिन मां कढी छॾियूं, कॾहिं दिलि में ख़्यालु कयो अथई त उन अहकमुल हाकिमिन जे दर ते वञी हथ ॿधो? उनजो को हक़ ई कोन्हे। हिन मां कन मां अज़ान ॿुधी हिन मां कढी ॾी, अलाह साईं जो को हक़ ई कोन्हे। जे सॼी ज़िंदगी खारायो आहे, जे सॼी ज़िंदगी पीआरियो आहे, उन ते दर ते अचण लाइ तयारु कोन्हे हीअ क़ौम। वांदो कोन्हे, कांच भली था। केॾां पिया वञो? ऑफिसर आहे माली हेठि आहे मुंहिंजो संगती पटीदन वारो अब्दुल हक, हीअ संगती पुराणो संगती आहे। असीं गॾिया हींअर आहियूं, असांजी पंहिंजे में गॾिजूं आहे त डिघियूं कचारियूं थी न वञ। वञो हे सभु वेठा आहिनि। अब केॾां था वञो? अब मेड़े ते था वञो रे? हाँ मेड़े ते था वञो। अहिड़ा 5 मिंट बीहो, आऊं अचां थो, घरां थी रुगो कपिड़ा मटाए अचां, हलूं था, आऊं बि हलां थो। संगत खे बीहारे छॾी, सट ॾेई घर वियो, 5 मिंटनि में कपिड़ा मटाए टोपी नकद रखी तयारु थी आयो, हाणे वञे पियो मेड़े। मेड़े लाइ तो संगत खे बीहारे छॾियो, तूं 5 मिंटनि में तयारु थी वे। निभागा 70 साल थिया आहिनि, तूं अञा ताईं निमाज़ लाइ तयारु कोन थी, अञा तुंहिंजी कांच भली था। ख़ुदा जो ख़ौफ़ करे बिली, नालो अथव अलाह जो। असीं त वाइदा करे करे पौड़ा थी वियासीं, असांजी को लठ दुको कोन्हे तव्हां ते। हाणे अॻियां हथ था वधूं, मुस्लमान आहियो, भाउ आहियो, वञो।